कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं पिया। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। कुंभ में पुलिस शादी तकरीब ते छापो हणी नंढी उम्र में शादी कंदड़ घोट ऐं कुंवार समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस घोट जे वालिद भाउ ऐं चाचे ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे छॾी आहे। तफ़सील मलकंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ओशाक जामलो खान जी। ओशाक आगह जो बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुंभ भरिसां जेका आहे नंढी उमिरि जे नेंगरी जी शादी दौरान पुलिस छापो हणी तकरीब में 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कुंभ थाणे जे हथ ॻोठ जानम मनसेतो में घटि उमिरि जी छोकिरी जी शादी तकरीब दौरान पुलिस पारां कार्रवाई कंदे छापो हयो जिते 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि में घोट जो चाचो इलियास शंभाणी ऐं घोट जो भाउ सूबल शंभाणी शामिल आहिनि। पुलिस पारां वधीक ॿुधायो वियो त घोट ऐं कुंवार खे बि पिण तहवील में वठी जांच शुरू कई वई आहे। जॾहिं त वाक़िए बाबति केस दाख़िल करे वधीक कार्रवाई जारी आहे। नंढी उमिरि में छोकिरी जी शादी कराईंदड़ इलियास शंभाणी सूबल शंभाणी ऐं घोट जे पीउ ॾातर ॾिनो शंभाणी मथां केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस खे इतलाह मिलियो त इलाइक़े में नंढी उमिरि जी छोकिरीअ जी शादी कराई पई वञे, जंहिं ते फौरी कदम खणी तकरीब खे रोकियो वियो। पुलिस जो चवणु आहे त कानून जी भञकनी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जी महिरबानी अवां जी ओशाक आगह करण लाइ।